नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मज़हब के मामले ते कंहिं सां ज़्यादती नथी करे सघिजे, मुंहिंजी तौहीन लाइ स्कैंडल्स ऐं जाली ख़बरूं हलायूं वयूं। मुल्क में ताक़तवर माण्हुनि मुंहिंजी किरदार कुशी कई, अना कंहिं बि इंसान खे बर्बाद करे सघे थी। वज़ीर आज़म इमरान खान जो अमेरिकी स्कॉलर खे इंटरव्यू चवे थो, इंसान खे कामयाबी ऐं इज़त रब पाक ॾींदो आहे। पाकिस्तान खे मदीने जी रियासत वांगुरु फलाही रियासत ठाहिण संदसि ज़िंदगी जो मक़सदु आहे। सदर आरिफ अलवी जी ताजिकिस्तान के सदर इमाम अली रहमान से मुलाकात। अफगानिस्तान में इंसानी सूरत हाल से पेश ईंदड़ चैलेंज ते ॻाल्हियूं कई। सदर आरिफ अलवी और ताजिकिस्तान के सदर इमाम अली रहमान विच में बतरफ़ी लागापा बेहतर बनाने ते इतफ़ाक़। सदर आरिफ अलवी चवे तो, पाकिस्तान और ताजिकिस्तान में वापार और सीड़पकारी की राबतन के हथी ॾियणु ज़रूरी है। पाड़ेसरी मुल्क अफगानिस्तान में अदम इस्तेहकाम सबब वधिक मुतासिर थिया आहिनि। अफगानिस्तान में अमन ऐं मफ़ाहिमत लाइ पाकिस्तान के ताजिकिस्तान सां गॾिजी कमु करणु घुरिजे। DC ओभर की दरख़्वास्त ते कराची के कमिश्नर नस्ला टावर की चौधारी कलम 144 लागू कर छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इमारत किराइण वारे अमल दौरान कुछ माण्हू अमन अमान की सूरत हाल ख़राब करे सघनि था। इमारत किराइण वारो अमल मुकमिल थियण ताईं नस्ला टावर की चौधारी चइनि खां वधीक माण्हुनि जी गॾिजण ते पाबंदी हूंदी। नस्ला टावर के कम में मुदाख़लत कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। आई नूरियाबाद वट मोटरवे ते हादसे में ज़ख़्मी थियल जिना लॉ कॉलेज हैदराबाद जो प्रिंसिपल और सीनियर वकील नासिर हुसैन शाह ज़ख़्मनि जा सिर न सहंदे फौत वियो। गुज़िरियल ॾींहुं नूरियाबाद वटि मोटरवे ते कार और ट्रालर विच में टक्कर जे नतीजे में टंडुजाम वासी मुनवर अली थॾे ते ई फौत वियो हो। कार में सीनियर वकील सैयद नासिर हुसैन शाह और संदसि साथी सख़्त ज़ख़्मी थिया हुआ।